का ॻाल्हि कम शख़्स खे विसारणु असांजे दिमाग़ जी सभ खां परेशान कंदड़ हरकतुनि मां हिकु आहे। यादाश्त जी कमज़ोरीअ खे डिघे वक़्त खां हिकु बीमारीअ जे तौर ते ॾिठो वेंदो आहे, पर तहक़ीक़ मां ख़बर पवे थी त विसारणु एॾो ख़राबु नाहे जेतिरो अॼु ताईं उन खे पेश कयो वियो आहे। दिमाग़ कंहिं शइ जी यानी वाणी बि विसारे सघे थो। मोहक़क़नि दरियाफ़्त कयो त वेसर असुल में सिखण जो बहितरीन तरीक़ो आहे। जेकॾहिं अव्हां कॾहिं का शइ विसारियो था त ॿिए भेरे अव्हां खे उहा यादि रहंदी, यानी अव्हां जो दिमाग़ बुनियादी तौर ते हाणे उहा ॼाण महफ़ूज़ नाहे कंदो जेका अॻु कई वई हुई। ॿुधण में अजीब लॻे थो, हीअ अव्हां जे दिमाग़ जे कहिड़े हिसे जी का ख़राबी उन जी फ़ालियत में घटिताई आणे थी, पर ज़रूरी बि नाहे त ईअं ई थिए। असल में जॾहिं दिमाग़ कुझु सिखंदो आहे ऐं ॼाण खे जज़्ब कंदो आहे त दिमाग़ जा न्यूरॉन उन्हनि जे पाण में मिलंदड़ पॉइंट्स में तब्दीलियूं ईंदियूं आहिनि। इन अमल खे ॿीहर ऐं ग्राम सेल्स ज़रिए सहूलियत फ़राहम कई वेंदी आहे जेका मेमोरीअ खे ज़ख़ीरो करणु, उन खे मज़बूत करणु ऐं उन खे विसारण में मदद ॾींदा आहिनि। जेतोणीकि कुझु विसरण ते एनेग्राम सेल्स जो छा थींदो इहो वाज़े नाहे, पर यादाश्त ते ग़ौर कंदे कॾहिं कॾहिं विसरियल ॻाल्हि वापसि यादि अची सघे थी, जंहिंजो मतिलबु इहो आहे त सेल्स इम्कानी तौर ते ख़तमु नाहिनि थींदा। इहो ॼाणण लाइ त उन्हनि सेल्स सां छा थींदो आहे, आयरलैंड जे मोहक़क़नि कोइन में एंग्राम सेल्स जो पतो लॻायो त जीअं इहो ॾिसी सघिजे त जॾहिं इहे विसारनि था त छा थिए थो। उन खां पोइ रोशनीअ सां उन्हनि सेल्स खे ॿीहर सरगर्म कयो वियो, जंहिं मां ज़ाहिरी तौर ते सेल्स ऐं विसरियल यादूं ॿीहर फ़आल थी वियूं। इन दरियाफ़्त जा केतिरा ई पासा आहिनि, पर जेका शइ सभिनी मां नुमायां आहे उहा इहा आहे त कंहिं शइ खे कुदरती तौर ते विसारणु अक्सर उबतड़ अमल हूंदो आहे। जॾहिं अव्हां ॼाण खे विसारियो था त उहा ॼाण असुल में ग़ाइब नाहे थींदी, रुॻो लिकी वेंदी आहे। उन पुठियां नज़रियो इहो आहे त दिमाग़ में मौजूदु शयुनि खे विसारण सां दिमाग़ लाइ हिकु जहिड़ाई मुमकिन आहे। हीउ उन्हनि यादुनि ते भरवसो करण बदिरां वधीक लचक ऐं बहितर फ़ैसिले साज़ीअ जो सबबु बणिजी सघे थो, जेको हालतुनि मूजिबि नाहे। पर इहा हक़ीक़त आहे त उन्हनि यादुनि खे वापसि आणे सघिजे थो, मुस्तक़बिल लाइ इहो वॾी अहमियत रखे थो। इहा ॻाल्हि ग़ौर हेठि आहे त अल्ज़ाइमर जहिड़ियूं केतिरियूं ई हालतूं कमज़ोर यादाश्त जूं ख़ासियतूं रखनि थियूं, छो त इहे यादूं कॾहिं कॾहिं ख़ुशगवार दौरनि में वापसि अची सघनि थियूं। इन जो मतिलबु इहो आहे त एंग्राम सेल अञा बि मौजूदु आहे। इन जो इहो मतिलबु बि थी सघे थो त नज़रियाती तौर ते उन जे इलाज में मदद जो को तरीक़ेकार थी सघे थो।